सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़िम पीर वसण में ॻोठ वली मोहम्मद डेपर वासण 16 साला सरदाराने डेपर 8 महीननि खां मुसलसल मुबैना जिनसी ज़्यादती ऐं मथस तशद्दुद कंदड़ बास एडवोकेट मोहम्मद सुलेमान डेपर खिलाफ़ वारसनि सां गॾु प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मंसूर अहमद हाजाणो जी ख़बर मूजिब उन मौक़े ते नारी सरदाराने डेपर दाह ॾींदे चयो त मुंहिंजो पीउ रिटायर पुलिस जमादार हो, जंहिंजे फोत थियण खां पोइ एडवोकेट मोहम्मद सुलेमान डेपर पीउ जे पेंशन पघार वठी ॾियण जे बहाने मूंखे 8 महीननि खां मुसलसल मुबैना जिनसी ज़्यादतीअ जो शिकार बणाईंदो रहियो आहे। मुंहिंजे इनकार ते हुन मूं मथां तशद्दुद करे जिनसी ज़्यादती कई ऐं मूंखे मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि, जंहिं सबबि मां मजबूर थी वारसनि समेत प्रेस क्लब पहुती आहियां। हुननि मुतालबो कंदे घुर कई आहे त वकील मोहम्मद सुलेमान डेपर खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।